इस्लामाबाद में पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन मुलतवी करण ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी करे रही आहे। जस्टिस मुनीब अख्तर जे चवण हो त इलेक्शन कमीशन खे लॻो त 3 अप्रैल ते चूंडूं मुमकिन नाहिनि त अदालत अचे हा। तव्हां अदालत में अचो हा, अदालत समूरियुनि हालतुनि जो जाइज़ो वठी फ़ैसिलो करे हा। जस्टिस मुनीब अख्तर जो इहो चवण हो त अथॉरिटी त वाज़े आहे, हीउ फ़ैसिलो अदालत ई करे सघे थी। जॾहिं त इलेक्शन कमीशन पूरी चूंड रोकण बदिरां अदालत में अचे। जस्टिस जमाल ख़ान जो इहो चवण हो त हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन इनकार करे छा असां ज़बरदस्ती करे सघूं था। पूरे आइन जो जाइज़ो वरितो, उन सवाल जो जवाब नाहे मिलियो। जस्टिस जमाल मंदोखेल जो इहो चवण हो त उन लाइ चवां थो त हीउ मामलो पार्लियामेंट में हल थियणु घुर्जे। जॾहिं त जस्टिस मुनीब अख्तर जो इहो चवण हो त जेकॾहिं हीउ सॼो अख़्तियार पार्लियामेंट खे ॾिनो वञे त मामलो लटकी पवंदो। इहो कीअं थी सघे थो त चूंडुनि जी तयारी हुजे ऐं नाणे वारो वज़ीर चवे त पैसा ई नाहिनि। जॾहिं त जस्टिस एजाज़ुल हसन इहे रिमार्क्स ना त इहे सबब ॿुधायो जंहिंजे करे चूंडूं मुलतवी थियूं। छा मुनमान माली मसइला अक्टूबर में न थींदा? जस्टिस एजाज़ुल हसन जो चवण त छा इहो मसइलो अक्टूबर 2024-25 में न थींदो? इलेक्शन कमीशन रक़म घुरी नाहे, सिर्फ़ इजलास घुरायो आहे। बैरिस्टर अली ज़फर जो इहो चवण हुयो। जॾहिं त जस्टिस मुनीब अख्तर जा रिमार्क्स हुआ त पंजाब ऐं केपी जे चूंडुनि ते केतिरो ख़र्च ईंदो? पंजाब ऐं केपी में चूंडुनि ते 20 अरब रुपया ख़र्च ईंदा। बैरिस्टर अली ज़फर जो इहो चवण हुयो। उन जो वधीक चवण हुयो त नाणे वारे सेक्रेटरी चयो त फंडनि जी खोट आहे, इलेक्शन लाइ रक़म नथा ॾेई सघूं।